खैरपुर में जो है टियों मरहलो हद दख़िलनि खिलाफ़ जो है ऑपरेशन हिते शुरू किया वियो आहे, जंहिंजी सरबराही असिस्टेंट कमिश्नर सफदर मीराणी ऐं मुख्तियारकार अब्दुल शकूर सोलंकी करे रहिया आहिनि। हिन वक़्तु जो है असां गाड़ी पुल ते मौजूद आहियूं जिथे गैर कानूनी तजावुज़ात आहिनि उन्हनि खे जो हटाए पियो वञे। इहो स्टेट अंग्रेज़नि जे ज़माने में ठहियो आहे पोयों, सम्झो था, को नोटिस कोन, का ॻाल्हि कान, सम्झो था भई ईअं ज़बानी ॻाल्हियूं चयोसीं बाबा मां पाण कल्ह खां मां पाण ड्राइव शुरू कयो हुई, मां चवां थो तव्हांखे 15-20 फुट मां भॼां थो, अंधेर नगरी आहे। हाणे ॾिसो न, इंक्रोचमेंट पाण था कराइनि, गवर्नमेंट थी कराए। असांजो जनरली ऑपरेशन हले पियो मीरा केनाल सां। हाणे हिते सरदार इम्तियाज़ फुलपुटे जो बंगलो हुयो, हिते बि असां जेका अनल कोर्ट जो हुकुम आहे त बाबा केनाल जा पाथ जेके आहिनि उहे क्लियर करायो जे मोटरेबल कंडीशन ते। उन्हनि जो इहो ई चवणु हो त जेके बि हिते हद दख़िलियूं कयूं आहिनि उन्हनि खे ड्राए जेको आहे पट कयो वेंदो। कैमरामैन जान मोहम्मद सां गॾु अली जाफ़री, सिंध टीवी न्यूज़, खैरपुर।